सिंध जे अंदरि आगाही मुहिम जी शुरूआति करे चुकी आहे। उहा आगाही आहे ईंदड़ वक़्त जे बलदियाती इलेक्शन्स उन में हिसेदारी ऐं बहितर तयारीअ जी। उन जे लाइ ख़ुसूसन जेके बि क़ौमी जमायतूं आहिनि, कॉन्फ्रेंस जमायतूं आहिनि ऐं जेके घण घुरा ऐं ईमानदार ऐं चङा माण्हू आहिनि, उन जी हिमत अफ़ज़ाई करण जे लाइ असां निकिरी चुका आहियूं। सो अॼु नवाब शाह में बि इन सिलसिले में आया आहिनि। असां टियोरी मटियारी ज़िलो कयो, कल्ह जेको आहे सो सागड़ ज़िलो कयोसीं, अॼु नवाब शाह आहे, सुभाणे नौशहरो आहे, ईअं बोटकीअ ताईं अपर सिंध ताईं वेंदासीं। इहो असांजो आहे त बाबा इब्तिदा करियो चङाईअ जी इब्तिदा। चङाई जी इब्तिदा चङनि माण्हुनि खां शुरू थी। जे चङाई जा बुनियाद तव्हां प्राइमरीअ खां वठी रखंदव तॾहिं वञी चङाई मथे पहुचंदी। पर अफ़सोस ईअं आहे त जेका बुराई मथे रहे थी उहा ई चङाईअ जे मथां छांयल आहे ऐं उहा कब्ज़े ते आहे, कब्ज़ा खोर आहे। उन जे नतीजे में माण्हू हिते हेठि मुआशिरे में चङाई उथे। ॿियो त ठहियो, पर पंहिंजा जेके असांजा शहर आहिनि उहे शहर वीरान लॻा पिया। शहरनि में सफ़ाई कोन्हे, स्वीपर जेके आहिनि सो छहनि कपिड़नि वारा आहिनि। नतीजो इहो आहे त असांजा शहर साफ़ नथा थियनि, पीअण जो पाणी कोन्हे। इहे बुनियादी इंसानी ज़रूरतूं आहिनि। ॿिए तरफ़ असांजे भेट में पंजाब जो बि बलदियाती निज़ाम आहे, उहे असांखां 50 साल अॻिते आहिनि। 50 साल अॻिते उहे सिर्फ़ु पंहिंजो कमु था कनि। इन जे लाइ कोन इहो जेको जनरल तासुर आहे आसमान मां, पैसा त हुननि वटि बि असां सिंध जी 1250 करोड़ रुपया को थोरो बजट आहे, तमामु वॾी बजट आहे। पर असां वटि लोकल गवर्नमेंट में घणे में घणा पैसा था अचनि, मिसयूज़ था थियनि ऐं सियासी करप्शन लाइ यूज़ था थियनि। ठेकेदार आहिनि त उहे ठेकेदारी था चोरी कनि ऐं नतीजे में इहो आहे त असांजो सॼो मुआशिरो तरक़ीअ खां वांझियल रहे थो। तरक़ी थिए थी त बि मसनूई कॉस्मेटिक सर्जरी थिए थी जेका जल्दी फाटी थी पए, जल्दी फाटी थी पए, पट खुली था पवनि। ऐं वरी आहे ॻाल्हि, यानी अगरि तव्हां ॾिठा हूंदा त शहरनि में पेवर लॻनि था, उनजे सही नमूने सां न लॻण सां वरी मिटीअ सां ऐं गंद जे ढेर सां भरिजी था वञनि, छो त उनजी सफ़ाई नथी थिए। इहा ॻाल्हि ज़ाहिर थी करे असांजो सियासी निज़ाम शफ़ाफ़ न आहे, मथां खां वठी हेठि ताईं। क़ौमी असेंबली, सूबाई असेंबलियूं ऐं हाणे असांजो लोकल काउंसिलूं आहिनि, उहे बि वांझियलूं आहिनि। हाणे असांजे लोकल काउंसिल खे त असां बहितर करे सघूं था। शुरूआति त असां पंहिंजे ॻोठनि पाड़नि ऐं घरनि खां चङाईअ जी इब्तिदा करे सघूं था। ऐं चाहींदुसि त नवाब शाह ज़िले मां हाज़िर थियो आहियां, तव्हां बि मुंहिंजो आवाज़ु अवाम ताईं पहुचाईंदो त तव्हांजी महिरबानी थींदी। हम चाहते हैं कि इस वक्त मुल्की सूरत हाल के हवाले से मैं कुछ अर्ज़ करूँगा। वो ये है कि आम तौर पर ये तासुर है कि वफाकी हुकूमत जो है, वफाकी हुकूमत और उसकी हुक्मरानी दुरुस्त न होने की वजह से महंगाई मुल्क में बहुत बढ़ गई है। यकीनन पेट्रोल और डीजल की कीमतें बढ़ेंगी तो महंगाई होगी, और उसके साथ साथ अगर डॉलर की कीमत बढ़ेगी तो महंगाई होगी। ये सब वफाकी इदारों के काम हैं। लेकिन अगर हमारा अनाज महफूज न हो, अनाज चोरी हो, अनाज ख़रीदा भी न जाए, तो इसकी महंगाई का सबब वफाकी हुकूमत नहीं है, ये सूबाई हुक्मरान की जिम्मेदारी है। अगर चीनी दुकानों पे आसानी से और मुनासिब कीमत पे न हो तो इसका जिम्मेदार वफाकी हुकूमत नहीं है, ये सूबाई हुकूमत है। तो दो काम हैं, एक वफाकी हुकूमत के कर्जे लेने का, दूसरा है डॉलर को महंगा करने का और तेल को महंगा करने का। इसकी वफाकी हुकूमत की वजह से बुराई आई है और महंगाई बढ़ी है इस मुल्क में। लेकिन दूसरा जो काम है, जो बुनियादी इंसानी ज़रूरतें हमारी हैं, चीनी, आटा, जो वो रोज़मर्रा की ज़रूरतें हैं, जो रोज़मर्रा की ज़रूरतें वो हमारी पूरी नहीं होती, तो वो उसकी वजह हमारी अपनी सूबाई हुकूमतें हैं जो भी इसी तरीके से फेल्यूर हैं जिस तरह वफाकी हुकूमत। तो मैं चाहूँगा कि इस ज़रिए से मेरी आवाज़ पहुँचाई जाए। और इस वक्त जो अफ़गानिस्तान के साथ जो एग्रीमेंट हो रहा है अमेरिका का, खुदा करे कि संजीदा और सीरियस हो।
संजीदा और सीरियस हो, वरना हम फिर भी नुकसान से नहीं बचेंगे। अगर संजीदा होगा, अगर अमेरिका भी सीरियस है, पाकिस्तान भी सीरियस है, अगर उसको संजीदगी से लेंगे तो अफ़गानिस्तान में अमन आएगा, अफ़गानिस्तान में तरक्की आएगी, और इधर आए हुए काफ़ी लोग जो हमारे मुल्क में रह रहे हैं, हमारे सूबे में रह रहे हैं, उनको फिर वापस जहाँ पे तरक्की आती है, जहाँ पे पैसा आता है, लोग उधर भागते हैं। फिर आप देखेंगे कि लोग वहाँ जाते हैं या नहीं। लेकिन यही है, अगर जंग चलती रहेगी, अगर उधर अफ़गानिस्तान में जंग चलती रहेगी, तो हमारे पाकिस्तान में भी जंग चलती रहेगी, जो आजकल मारामारी है। और वही लोग जो अफ़गानिस्तान से भागे हुए हैं, उनका बड़ा एक हाथ है जो हमारे अमन अमान को नहीं होने देगा। बलदियाती चूंडुनि जी तैयारी है, त छा सिंध यूनाइटेड पार्टी इतिहाद करे मुख़्तलिफ़ जेके पार्टीज़ आहिनि उन्हनि सां गॾु इलेक्शन विढ़ंदी, या पंहिंजे प्लेटफॉर्म तां SUP इंडिविजुअली तौर ते इलेक्शन कॉन्टेस्ट कंदी? सेकंड, त ताज़ो ई नौशरो फिरोज़ जो मीरापुर में असांजो हिकिड़ो सहाफ़ी बेदर्दी सां क़त्लु कयो वियो आहे, अज़ीज़ मेमून, हुते हिकिड़ी MPA क़त्लु कई आहे। कल्ह बि असांजो हुते धरणो हुयो। त सिंध हुकूमत ऐं IG जो झेड़े में या उन्हनि जे अनापरस्तीअ में पुलिस ज़िम्मेवारी नथी खणे, सिंध हुकूमत IG ते, इन हवाले सां तव्हां छा चओ त सिंध जा माण्हू असल काॾे वञनि? महिरबानी करे पहिरीं ॻाल्हि आऊं IG ऐं इन ॻाल्हि खे त संजीदा सम्झ ई कोन थो ॻाल्हि। पहिरीं ॻाल्हि इहा त हिन वक़्तु असांखे निहायत अफ़सोस आहे, असांजो जेको सहाफ़ी दोस्त जेको क़त्लु थियो, उन जे लाइ अगरि प्रॉपर इन्वेस्टिगेशन, SP कंहिंजा रखियल आहिनि, महिरबानी करे नौशहर जो SP केरु आहे, महिरबानी करे मटियारी जो SP केरु आहे, कंहिंजो रखायल, इहो महिरबानी करे सभ खां ज़िले जे अंदरि आला ऑफिसर SSP थे। अगरि SSP रखायल हुकुमराननि जा आहिनि त पोइ तवक़ो कनि था त IG करे, इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे। IG यकीनन कमांडर आहे, यकीनन कमांडर आहे, पर IG ते कुल ज़िम्मेदारी नथी अचे। हींअर भिक्षा जे भरिसां तव्हांखे ख़बर आहे केतिरा 5-6 खून थिया, हाणे सिधो सिधो जांच पई आहे, चोरनि खे पकड़ी नथा पकड़ी। हिन वक़्तु पुलिस सॼे सिंध में बदकिस्मती आहे, सॼे सिंध जी पुलिस असांजे हुकुमराननि जी प्रोटोकॉल में, त केॾी महिल थो अचे अॻियां गाॾी ॾियूं, पोयां गाॾी ॾियूं, कीअं उन्हनि खे बचायूं, उन्हनि खे कयूं। पर हीअ असांजी भेण जेका वफ़ात करे वई, असांखे निहायत सदमो आहे, निहायत करियूं था। इन करे जो असां वटि अञा ताईं कॾहिं कोन थियो आहे त औरत जे मथां हथु कजे। औरत असांजे रिवायात जे ख़िलाफ़ु आहे। औरत अगरि लंघे बि ईंदी आहे त असीं खून माफ़ करे छॾींदा आहियूं। पर इहो जेको क़त्लु थियो आहे, असांखे निहायत अफ़सोस आहे, निहायत अफ़सोस आहे त उहा असांजी भेण जेका असांजी शहीद थी वई। पर उनखे शर्म अचणु घुरिजे, उन मर्द खे बि, जेको मर्द थो चए ऐं सिंध जे रवायात जे ख़िलाफ़ु थो करे इहो कमु, इहो सिंध जे रवायात जे ख़िलाफ़ु आहे त औरत ते हथु करणो या औरत खे मारणो। इहो जेको आहे, असां वटि केतिरा फ़ैसिला थींदा आहिनि, खून थींदा आहिनि, पर जे औरतूं 4 घर खणी हली ईंदियूं आहिनि दरवाज़े ते, त उन्हनि खे खून माफ़ थी ईंदा आहिनि। ऐं हिते जेको आहे सो तव्हां खून जी जाइ ते उन्हनि खे क़त्ल था करियो। निहायत अफ़सोस जी ॻाल्हि आहे। पर इहो बि ॾिसणु घुरिजे त कहिड़ियुनि जमायतुनि जे आहे, उन्हनि जा ज़िम्मेदार केरु आहिनि। सिंध यूनाइटेड पार्टी का समझते क्या सियासी मुस्तकबिल है? गुज़श्ता 2 इंतखाबात जो हुए उसमें तो क़यादत से लेके कानून तक सब में शिकस्तें खाई हैं। जिनकी आवाज़ उन्हें वोट देने के लिए तैयार नहीं है, उन्हें मुंतखब करने के लिए तैयार नहीं है। क्या समझते नहीं कि आवाम का तौर पर बदअतमादी सिंधी आवाम के हाथों से? हमें अपनी शिकस्त पे भी फ़ख्र है, क्योंकि हमने जेन्युइन इलेक्शन लड़े हैं और जितने भी हमें वोट मिले हैं, मुझे 90,000 मिले, साइंस जैन को 50-60 हज़ार वोट मिले। ये कोई थोड़ी बात नहीं है, ये वाज़ेह करती है कि हमें वोट मिलते हैं। अब इस मुल्क में कंट्रोल डेमोक्रेसी है, खुसूसी एडवांटेज दिए जाते हैं। बड़ी बदकिस्मती ये है कि इस मुल्क की इस्टेब्लिशमेंट अब भी करप्ट लोगों के ऊपर हाथ रखा हुआ है। अब भी जो भी नैबज़दा सारे हैं उनको माफ़ कर दिया, सबकी ज़मानतें हो गई हैं, सब आज़ाद हैं। ये जाहिर करती है कि आज भी उन ही लोगों से काम करवाना चाहते हैं जिससे बेहतरी नहीं आएगी। हम ये कहते हैं ये न मुल्क सुधरेगा न मुल्क में बेहतरी आएगी। करप्शन को लाती है, मज़ीद करप्शन तबाही के किनारे पे ले जाएगी। करप्शन
आई है, मुल्क में तबाही हुई है, लेकिन मज़ीद तबाही, अगर आटा नहीं है, चीनी नहीं है, ये क्या है? ये क्या है? हुकूमतों और हुक्मरानी की जिम्मेदारी नहीं है। तो हम समझते हैं, आज भी हमें जो वोट मिले ना, हम फख्र करते हैं। हमारे कारकुन भी जितने भी हैं, हम ईमानदारी से कहते हैं कि हमें जो भी वोट मिले, हमारी किस्मत। लेकिन ये गौर ये भी कर गए, जो जाली अंदाज से आते हैं फिर छा जाते हैं, फिर कब्जा कर लेते हैं। कब्जा खोर माफिया को बचना चाहिए। कब्जा खोरी ज़्यादा अरसा नहीं चलेगी। अब जब तक इस्टेब्लिशमेंट की ताकत है, आप चल रहे हैं, लेकिन उसके बाद आपकी कब्जा खोरी मुस्तकिल नहीं चलेगी। आप सुने, मेहरबानी। हाँ, हिन वक्त माण्हू हुकूमत ऐं हुक्मरानी जे विचो रहणु चाहिए। अॻु बि हुकूमत ऐं पीपल्स पार्टी जो पंहिंजो वोट हूंदो, पंहिंजो अक़ीदो हूंदो। हिन वक़्तु पीपल्स पार्टीअ खे इहा तासुर रहे त बाबा इस्टेब्लिशमेंट पार्टी, इस्टेब्लिशमेंट कंहिं सूरत हिनखे इक़्तिदार ॾींदी, उनजे करे इक़्तिदार ॾींदी, उन करे असीं वोट ॾियूं। इहो अक़ीदो आहे। हिन अधु अक़ीदो त कोन्हे, असीं सम्झूं था। लोकल गवर्नमेंट जी इलेक्शन, लोकल इतिहाद ठहंदा हर ज़िले लेवल ते, जिन धुरियुनि सां, जिन जा इक़्तिदार ज़िलनि ऐं तहक़नि जे बुनियादनि ते उन्हनि जा ठहंदा। कंप्लीट असां इन में यकीन कोन था रखूं त कंप्लीट इतिहाद ठाहे ऐं मथां रुगो ठाहे ऐं इलेक्शन में हेठि स्ट्रक्चर असांजो हुजे ई न, असीं इलेक्शन विड़ूं। असां इन में यकीन कोन था रखूं। हा, जेके बि चङा प्रोग्रेसिव माण्हू हूंदा, उन्हनि सां मक़ामी सतह ते असां इतिहाद ज़रूरु कंदा।